अस्सलामुअलैकुम नाज़रीन, मां ॾिसी रहियो A4 JDO न्यूज़ ऐं मां आहियां वज़ीर उनड़। ख़बर शामिल कंदो आहे यूसुफ रंद जी। अफ़सोस, इंसानियत ख़त्म थी वई। तरक़ी याफ़्ता सिंध जे आली शान ऐं बोलनि सिंध हुकूमत जूं ऐं सिंध हुकूमत सिंध में जदीद सिहत जूं कूड़ियूं दवाऊं अव्हां जे अखियुनि अॻियां। हे शिकारपुर जे सरकारी अस्पताल जो मंज़र आहे। एम्बुलेंस न मिलण करे वारस मासूम पंहिंजे जिगर टुकड़े खे रक्शे ते खणाए रोईंदा रड़ंदा रवाना थी विया। आवामी हुकूमत जो सिंध जे आवाम जे सिहत लाइ इनक़लाबी क़दम अव्हां जे अखियुनि अॻियां। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट लाइ ॾिसंदा रहो A4 JDO न्यूज़।